डंक विचों डक डक दी आवाज काना सिंह मौत जानो किले रखे पंहिंजे पुट खे माफ़ी न ॾींदे बाबा? दिलेर माछी जिन्ने बूते के बाबा या चनी था इन्हनि खे मजा बाबा इन्हनि खे मजा सुबेदार कारे जी मार खबर न काचा जहिड़ो नालो दिलेर अथई अहिड़ो दिलेर बणिजी इन्हनि ज़ालिमनि सां मुंहुं ॾिजाए। असां सभु होश में आहियूं तॾहिं त दिलेर माछीअ खे मौत ॾियण आया आहियूं। मूंखे बचा रेसन जा छोरा मुंहिंजी इज़त जे पोयां पिया आहिनि मूंखे उन्हनि खां छॾाया था। अदी इन्हनि ज़ालिमनि खां मां तोखे नथो बचाए सघां बाक़ी अॻीअ घिटीअ में सोढे सजण जो घर अथई उहे ई तोखे भेण पनाह ॾेई सघनि था। केरु आई भेण?
हिते सड़क ते पहुती आहीं ख़ैर त आहे न? मां पन्ना घुरण आहियां। रेसन जा छोरा मुंहिंजी इज़त जे पोयां पिया आहिनि। उन्हनि खां मूंखे बचायो ऐं मूंखे पन्ना ॾियो। छोरी तोखे केरु बि पनाह कोन ॾींदो, छो त असां हिननि खे पाणी पीअण खां पहिरियां मरी वेंदा आहिनि। बराबरि तव्हां नांग आहियो, पर बुज़दिल नांग जेके डंगे ॿिन्हिनि में लिकी वेंदा आहिनि। नौरनि साम्हूं न आया हूंदो। असां उहे नोर आहियूं जेके तव्हां जहिड़ा नांगनि जूं मुंडियूं चिथे चटणी करे छॾींदा आहिनि। प्यार सां पासो करे हिन छोरीअ खे पनाह ॾियण खां इनकार कयो, न त खूनी तकरार थी सघनि था। खूनी तकरार जी धमकी ॾेई तूं असां खां इनकार जो आवाज़ ॿुधण थो चाहीं, पर असां पनाह ॾियण खां इनकार कोन कंदासीं। अव्हांखे इहो इनकार करणो पवंदो। बाबा तव्हां हीउ छा था चओ? हाँ सही थो चवां। हाँ जेकी कुझु चवां थो उन ते तव्हांखे अमल करणो पवंदो। पर आई बाहि में पाउ न साड़ियो ऐं इहे फॾा फसाद करणु छॾे ॾियो। अरे मूंखे ॾिसो, वठो मूं मां इबरत। मूं बि तव्हां वांगुरु पंहिंजे वक़्त जे ज़ालिमनि सां मुहादो अटकायो हो। नतीजे में अखि जो नूर विञाए छॾियुमि, पर हासिलात का बि न थी। अॾे इहे पाण खां ॾाढा आहिनि, पाण हिननि सां कोन पुॼी सघंदासीं। बाबा फॾो असां न, पर ही रेसन जा छोरा असांजे घर में गिड़ी करण आया आहिनि। बसि केर बि हिननि सां न विढ़ंदो। छॾियो छॾियो। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ज़रूरु चवंदुसि, तव्हांजो इहो अमल मूंखे अपनायो। नंढा वॾा विरसा विरसा कंदा था वठो। अरे मां हिन उमिरि में पंहिंजे पुटनि जा लाश हिन कमज़ोर कुल्हनि ते कीअं खणी सघंदुसि। बाबा तव्हां इहो छो नथा सम्झो त ही ज़ालिम असां खां ॾाढा आहिनि। पाण हिननि सां कोन विड़ी सघंदासीं, कोन विड़ी सघंदासीं। बाबा तूं आख़िर इएं छो थो सोची? पुट मां तव्हांजो पीउ आहियां। मूंखे ख़बर आहे त पाण हिननि रेसनि सां कोन विड़ी सघंदासीं, कोन विड़ी सघंदासीं। तव्हां सम्झो छो नथा? अरे तू अॻियां छो आहीं? मथे में फेरी ॾेई छा? अॻियां परे थी, असांखे वञण ॾे। छोकिरी खे छॾाइण खां सवाइ परे कोन थींदुसि। कहिड़ी इहा छोकिरी? तुंहिंजी सॻी भेण आहे। सॻी भेण खे बचाइण भाउ जी मजबूरी हूंदी आहे, पर इंसानियत ख़ातिर गुड़र बहादुरी हूंदी आहे। बाबा जे चवण ते तव्हां कमीननि खे छॾे ॾिनो, उहा उन जी इज़त कयमि। हिन महिल तव्हां कमीननि खे मारे मौत ॾेई भेण जी इज़त बचाए पंहिंजो फर्ज़ पूरो कंदुसि। केरु कंहिंखे मौत ॾींदो इहा ख़बर तोखे पोइ पवंदी। असां तोखे मारे छोरी खे वठी ईंदासीं।
छा थियो आहे पुट? छा ते रड़ियो अथई? चाचा बाबा खे पुलिस वठी वई ऐं बाबा हुन रेसन खे मारे थो। पक दे सोडे उन्हनि ज़ालिमनि खां छोकिरी जी जान बचाई हूंदी ऐं गैरत में अची उन्हनि जो खून पियो अथई। पर तूं रड़ियूं करे अजय परेशान पियो करी। जेल त जवाननि लाइ हूंदा आहिनि, तूं दिलेर आहीं, दिलेर थी दिलेर। वाह पुट वाह, वाह जो जवानी जा सबक पियो ॾींदड़ दिलेर। अरे जेल जवाननि लाइ न, पर उन्हनि लाइ हूंदा आहिनि जेके माण्हू मारींदा आहिनि, धाड़ा हणंदा आहिनि, शरीफ़ माण्हुनि खे अगवा करे दौलत हासिल कंदा आहिनि। जेल उन्हनि लाइ आहिनि, असां जहिड़नि मिसकीननि लाइ न। मूं त सोढे खे झलियो हो, पर पोइ बि वञी पराई बाह में तेल हारियईं। हाणे पुलिस जो ख़र्च किथां आणींदो? केरु भरींदो खून जा ॾंड? बाबा मां मञा थो तूं सही आहीं, पर ज़ुल्म ऐं ॾाढ जे ख़िलाफ़ आवाज़ न उथारण बि ॾोह आहे। माण्हू पैदाइशी मुजरिम खूनी या ॾोही नाहे हूंदो, पर हिन ज़ालिम समाज जा ठेकेदार उनखे ॾोहारी ठाहींदा आहिनि। अते सोढे बि ॼाणी वाणी खून न कयो हूंदो बाबा, पर हुनखे मजबूर कयो वियो हूंदो। तूं फिक्र न कर बाबा, जेकॾहिं मसइला थींदा आहिनि त उनजो हल बि हूंदो आहे। तव्हां जवान आहियो पुट, इन करे जज़्बात खे काबू में रखी नथा सघो। पर मां त पोड़ो मुड़ुसु आहियां, मुंहिंजी सोच तव्हां खां वधीक गहरी आहे। ईअं न थिए जो सोढे खे अहिड़ी सज़ा मिली वञे जो असीं उन जो मुंहुं बि न ॾिसी सघूं। बाबा बाबा ईअं कोन थींदो, तव्हां इहा सोच कढी छॾियो। जमादार चमन छा पोज़ीशन आहे? सोढे खे ॾाढो मारियो, पर उॾो बासी नथो। सोठे गिलास मां कटी आ, मां हुनखे ॾिसां थो कीअं नथो पासे। अॻियां पोयां ॾोह सभु पासींदो जॾहिं सूबेदार कारे जी मार मिलंदसि। छो त सूबेदार कारे जी मार ख़बर न चार। ओके सर। सूबेदार सोढो हाज़िर थियो आहे। सोढा सच्ची करी थो या मां उथां? भली उथ सूबेदार, सच्ची त तुंहिंजे सिपाहियुनि सां बि कोन कयुमि, तूं बि आज़माए ॾिस। चयो हुमैन सच्ची कर, सूबेदार कारे जी मार ख़बर न का चार। अरे चूहे कर सूबेदार, एतिरो जुल्म कर जेतिरो सुभाणे सही सघी। बकवास बंद कर सूबेदार, छोटे के मारो बंद कर। ऐसे चले सरकार है, बेरो बेरो। चले सरकार है, सोडे खून कया, ही कानून जो मुजरम आ। सूबेदार साहब सोडे खून कया आहिनि वॾेरनि जे ॿाहिरनि जा। ही कानून जा पुट कोन पुठा अथई। ख़ैर सां सोडे बादशाह जी मुंडी असां वाईंदासीं, छो जो हिन मुंहिंजे ॿाहिरि खे मारियो आहे। कैसे शराफत खान उर्फ कारो शराफत सां वञो निमक खाईंदो आयो। सोडे खे मारण जी तव्हां तकलीफ़ ई न कई। अहिड़ो पर्चो ठाहे मोकिलींदुसि जो सोडो मौत जे टिक टिकीअ ते चढ़ी वेंदी। ख़ुदा हाफ़िज़। सोडा पुट सिंध जा वरी मुलाक़ात कान थींदी, छो जो
तूं मौत जी टिकटीअ ते चढ़ी वेंदे इन करे मौत मुंहिंजो मुर्शिद आहे। परवाह नाहे सोधे माचीअ खे मौत जी, पर इहा पक्का त मुंहिंजो नालो बहादुर में इज़त वारनि में ईंदो ऐं तव्हांजो नालो बुज़दिलनि ऐं बेइज़तनि में शामिल थींदो। बकवास बंद कर बहादुर पुत्र, गया इन गोलीअ सां तुंग। सही हो कम हिते न कजो। ही शराफत उस कारी साहब जो घर ना है पर थाणो आहे। जने ते मुस मारे दव असां सब वर्गीय समेत अंदर हुंदा। बकवास बंद कर, वठी वन सोडे के इलाका में बंद कर। का जरूरत ना है सूबेदार, मां पाण थो वञा, चेन बि चवण लाइ तयार आहिनि। रेस है ताने ले आराम करो, आगे जल्द सुठी खबर मिली वेंदी। सूबेदार शराफत कारा, तूने तरक्की करण जा गुण आहिनि। तूं शराफत सां तरक्की कंदो वेंदी, छो जो मौत मुंहिंजो मुर्शिद आहे। ॻोठ जा बुज़ुर्गो ऐं भाइरो, मां अव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि। मखण जो पुटु सोढो पुलिस में ॿधल आहे। जेतिरे क़दुरु मां ॼाण रखां थो त सोढे हिकु मज़लूम न्याणी जी इज़त बचाई आहे ऐं ज़ालिमनि ख़िलाफ़ जिहाद जी जंग कई आहे। इन्ही ज़ुल्म जे ख़िलाफ़ जिहाद जी जंग में जेकॾहिं सोढे कंहिं ज़ालिम खे मारे विधो त इहो हुनजो गुनाह न आहे। मां त इहो ई चवंदुसि त तव्हां चार चङा गॾिजी एसपी साहब सां मिलो ऐं उन्हीअ खे असुल हक़ीक़त ॿुधायूं। मौली साहब, असां तव्हां सां गॾु हलण लाइ तयारु आहियूं। मां उन वाक़े जो शाहिद आहियां। त पोइ हथ घणी सोढे जी ख़ैरत लाइ दुआ घुरूं। या अल्लाह, मुंहिंजे पुट खे ख़ैरियत सां आज़ादी ॾियार। मां उनखे इन्हनि फॾनि फसादनि खां ईअं पासो कराईंदुसि जीअं आईंदा हू कंहिं ते बि हथ न खणी सघंदो। या अल्लाह, मूं मिसकीन जी दुआ क़बूल कर। मां तव्हांजे ज़बानी वॾेरनि जी कहाणी ॿुधी आहे। सोढो आदि मुजरिम या ॾोहारी या कातिल न आहे। मजबूरीअ सबबि न्याणी जी इज़त बचाईंदे खून करे वेठो आहे। सोढे खे सज़ा केतिरी थी मिले इहो फ़ैसिलो अदालत कंदी। तव्हां कंहिं वकील सां मिली सोढे जी ज़मानत जा कागज़ तयारु करायो। मां तव्हांजे हद वारे थाणे जे इंचार्ज खे छा था सम्झो? सूबेदार कारो सोढे खे सज़ा ॾियारींदो? छो न ॾियारींदो? नोटनि जी भरी ॾिनी समाज भरी, जेकॾहिं अञा बि सज़ा न ॾियारई त हुनजो बंदोबस्तु मां कंदुसि। ज़ुल्म थी वियो, गज़ब थी वियो, असुल कहर थी वियो। सोढे जी ज़मानत थी वई। सोढे जी ज़मानत कंहिं कराई आहे? सरकारी मस्जिद जेका आहे इन जो पेशवा सोढे वारो पीउ ॿई गॾु एसपीअ ॾे विया आहियूं ख़ैर सां। माना त इहो एसपीअ जो कमु आहे। वेड़नि मिस्किननि जो साथ ॾिनो अथसि। चनेसर खान परेशान न थी। सोढे जी ज़मानत उनजी मौत जो पैगाम आहे। हाणे उनजो मौत ईअं थींदो जीअं असां चाहियूं था। सोढे जो साह तड़पाए तड़पाए कढंदासीं। हाँ मोतारा, अहिड़ी त मौत मारियोसि, अहिड़ी त मौत मारियोसि तो को बि सोढे वांगुरु कब्ज़ो खणी जवान पैदा न थिए। ख़ैर सां। हाणे चनेसर खान चुप न कंदो। सोढे खे मां अहिड़ी सज़ा ॾींदुसि को बि सोढो बणिजी मुंहिंजे साम्हूं न ईंदो। जे आयो त टुकर टुकर थी वेंदो, छो जो मौत मुंहिंजो मुर्शिद आहे।
पंहिंजे पुट खे माफ़ी न ॾींदे बाबा? जेके ॿियनि पेरनि जा पुट कोन्हनि ऐं ॿियनि जा घर उजाड़नि उहे कंहिंजा पुट नथा थी सघनि। तूं मुंहिंजो पुट न आहीं। मखण ही तूं छा थो चवीं? मां सम्झां थो त तोखे अहसासु आहे त तो नेक निमाज़ीअ जो पुटु खूनी छो थियो, पर मखण इब्लीस खे ख़तमु करण लाइ कंहिंखे त मूंसां थियणो पवंदो। तुंहिंजे पुट को ॾोह नाहे कयो, हिनखे माफ़ कर मखण, हिनखे माफ़ कर। मां हिनखे माफ़ कंदुसि, पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। मूंखे तव्हांजो हर शर्त मंज़ूर आहे। पाक किताब ते हथ रखी पीउ जे चवण ते कसम खण, अॼु खां पोइ तुंहिंजा हथ कंहिंजे खिलाफ न खजंदा। मखण ये तूं छा थो करीं? तूं बस कर, मां जेकी कुझु करियां पियो मूंखे करण ॾे। सोढा खण हिन पाक किताब जो कसम, अॼु खां पोइ तूं कंहिंसां बि फनो फसाद न कंदे। खण कसम सोढा, पंहिंजे पीउ जे चवण ते कसम खणी पंहिंजो थो करीस या हमेशह जे लाइ जुदा थो करीस? न बाबा, मां तोखे दार करण नथो चाहियां। मां हिन पाक कलाम ते हथ रखे कसम थो खणां त हीअ हथ अॼु खां पोइ जहिड़े लाइ न वधंदा बाबा, न वधंदा बाबा, न वधंदा। कसम सोढा, पंहिंजे पीउ जे चवण ते कसम खणी पंहिंजो थो करीस या हमेशह जे लाइ जुदा थो करीस? न बाबा, न बाबा, न बाबा। पाण सजण, ही पिस्टल हाणे पाण वटि रख, मूंखे हिन जी ज़रूरत न आहे, छो जो हिन पिस्टल खे हलाइण लाइ बि हथ खपंदा आहिनि। पर अदा हिन पिस्टल जो साण हुजणु तो लाइ ज़रूरी आहे। भली हथियार इस्तेमालु न थिए, पर हिन जो हुजण सां दबदबो थींदो आहे। हाणे न दबदबा जी ज़रूरत ई न आहे। बाबा गार्डन पुट बनीअ ते थो वञा, हलंदे छा? पानी पी रहा हूं। पुट मानी तो पूरी करी हा न?
दादा तव्हां हलो मां बि अचां थो। पानी के वराया बाबा हिकिड़ी ॻाल्हि पुछां? हाँ पुत्र कुछ बाबा चाचा जो जेल जुआन लाइ हूंदा आहिनि, मां बि जेल वञी वॾो थींदो त माण्हू मूंखे जुआन चवंदा। दिलेर ही तू छा थो चई पुत्र? दिलेर तू तो मुझो दिलेर पुत्र आहीं, तो पोइ तोखे जेल वञी जवान थियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? अरे तुंहिंजे चाचे तोसां कूड़ ॻाल्हायो हो। जेल जवान न पर जुर्म कंदड़ वेंदा आहिनि। अॻिते अहिड़ियूं मूंसां ॻाल्हियूं न कजां। नालो छा अथई? सजण माछी। सजण माछी? अरे सोडो भाउ अथई? जी साईं। इहो जेको पिस्टल खयो अथई इन जो लाइसेंस अथई? साईं लाइसेंस मुंहिंजे भाउ सोडे जे नाले ते आहे, उन वटि हूंदो। पिस्टल पाण वटि, लाइसेंस भाउ वटि। अरे वे आरएस मोबाइल में बिना लाइसेंस जे पिस्टल खयूं झेड़ो झेड़ो कंदा था तो वे आरएस गाड़ीअ में। अरे हलिया हल वे मोबाइल में होते कर पिस्टल अरे ॻाल्हि त ॿुधो साईं। साईं ॻाल्हि ॿुधो हल वे मोबाइल हलो। जो है ना बाबा जमीन या कम थई है असा लोड़े लोड़े मरी विया हूं तोखे मां पढ़ाईंदुसि इन जो कम न कराईंदुसि ऐं इंशाअल्लाह ताला तोखे ऑफिसर कंदुसि। तव्हांखे हिते अचण जी जुरत कीअं थी? छो आया हो हिते? असां तोखां पंहिंजो हिसाब किताब चुक्तो करण आया आहियूं। मौत मुंहिंजो मुर्शिद आहे। असां तुंहिंजे ज़िंदगी जी ज़मानत हमेशा लाइ रद्द करण आया आहियूं। असां तुंहिंजे लाश खे टुकर टुकर करे इन ज़मीन में बेकफ़नो दफ़न कंदासीं।
जबल सां टकराइण सोलो अथव, पर सोढे माछी सां टकराइण ॾाढो महांगो पवंदो तव्हांखे। खण कसम सोडा पंहिंजे पीउ जे चवण ते कसम खणी पंहिंजो थो करी या हमेशा जे लाइ जुदा थो करी। न बाबा, न बाबा, न बाबा। वाए छा तो करी तुझी बहादुरी है कि समा पे दोस्तन के बुझाइनो है ऑर्डर फिटी करे बुजदली मुजारे छो तो करी। दिलेर पुट तेरिया ॾाढा खां ॾिनल कसम जी हथ कड़ी टोड़ाए अचो, जंहिं क़ुरान जो कसम ॾेई मुंहिंजा हथ ॿधी छॾिया आहिनि, उहो कसम टुटी वञे पोइ ॾिसजां त तुंहिंजो पीउ हिननि ते कीअं थो हथ हलाए। बाबा मां ॾाढे ॾे वञा थो। असांजा हथ तो पे कितालन ये ॾिसण वारा तबाहु कंदा, मौत मुंहिंजो मुर्शिद आहे। दादा छा है पुट, छा थियो आहे? बाबा जो कसम ॾिनो अथई क़ुरान ते मिठाई वेराए टोड़े छो दादा। ही तूं छा थो चई दिलेर पुट? हाँ दादा, न त वॾेरा बाबा खे मारे छॾींदा। न पुट दिलेर, ईअं कोन थींदो। तुंहिंजो ॾाॾो तुंहिंजे पीउ जो कसम टोड़ण लाइ तोसां गॾु हलंदो। हल पुट, हली सोढे पुट खे ॾिनल कसम जी ज़ंजीर टोड़ियूं। अॼु सोढे हथां उन्हनि ज़ालमनि जो मौत थींदो। पी रहो कादे थाड़े वनो खैर था। कंदार परे थी ज़ालिम, असांजो रस्तो न रोक। तुझो रस्तो इन्हे करे रोकियो थो त जीअं तू सोढे खे न बचाए सघी खैर सां। थोड़ा वापस वञ, न त मौत मिलंदी। मौत कबूल कंदुसि, पर पंहिंजे पुट ॾांहुं वञण लाइ मुंहिंजा कदम खॼंदा। बस गोली खर्च न कर, कुहाड़ी सां कयां तो इते ही पूरो खैर सां। पुट दिलेर, तूं सोढे खे न विढ़ण जो कसम ॾेई वॾी ग़लती कई। अॼु मां तोखे कसम थो ॾियां पुट त जहिड़ो नालो दिलेर अथई, अहिड़ो दिलेर बणिजी इन्हनि ज़ालिमनि सां मुंहुं ॾिजाए। इन्हनि समाज मां इन्हनि ज़ालिमनि जो वजूद ख़तम करे छॾिजाए पुट।
खां पोइ दिलेर हर ज़ुल्म जे खिलाफ विढ़ंदो। खड़ी दो जा। खड़ी दो जा। के कुआड़ी मारे थी गिरफ्तार करे छोरे के मां गिरफ्तारी कौन ॾिनसि जैसी ताईं वॾेरनि जो बेड़ो विरान न कंदुसि के मारणो ना है
वधीक माचीअ पोयां भॼण जी ज़रूरत नाहे सुबेदार। दिलेर माची तुंहिंजे साम्हूं आयो आहे। गौर सां ॾिस दिलेर माचीअ खे। शराफ़त उर्फ कारा मता के मजबूर माण्हूअ खे दिलेर माची करे मारी। दिलेर माची वॾेरे चनेसर खान जी आकह खे मारे पोइ पुलिस खे हथ ॾींदो। शराफ़त सां पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर। पुलिस वेही तुंहिंजे हथ ॾियण जो इंतज़ार न कंदी, न त कानून खे तो ते गोली हलाइण जो ऑर्डर आहे। हिक गोली छा, अरे दिलेर माचीअ खे 10 गोलियूं लॻंदियूं न त चनेसर खान जे कुटुंब खे मारे पोइ मरंदो। पोइ मरंदो दिलेर माची। मां तोखे इहो मौक़ो ई कोन ॾींदुसि। तूं शराफ़त खान जा आॾो अञा ॿार आहीं। जंहिंखे तूं ॿार थो सम्झी न उनखे तुंहिंजी पूरी पुलिस पकड़े कान सघी आहे। पोइ गोली हलाए गिरफ़्तार कजांइ सुबेदार शराफ़त उर्फ कारा खान। हींअर मां हलायां थो तुंहिंजे पिस्तौल जी गोली। जेकॾहिं दिलेर माचीअ जो सीनो पार करे वई त पोइ बची तूं बि कोन सघंदे। इहो दिलेर माचीअ जे दिल जो आवाज़ अथई। मता डार समझी। सोट वाह जो पखी आहे। असांखे जेकी शइ पसंदि ईंदी आहे उनखे न आहियूं छॾींदा। चोरी जुड़न वारी आहीं ॾाढी प्यारी। छॾ मूंखे, मां चवां थी छॾियो मूंखे। असांखे जेकी शइ वणंदी आहे उनखे न आहियूं छॾींदा। केर जो असांजे शिकार खे असां खां थो छॾाए। पीउ खे पार पता ॾेई
असांजो पुछजांइसि तोखे पाणे सबक ॾींदो असां खां परे रहण जो, असांजे ज़िद जो ऐं असांजी बहादुरी जो। असां उहे शिकारी आहियूं जेके शिकार खे न आहियूं छॾींदा। इहा ई तव्हांजे गंदे रत जी सुञाणप आहे। बकवास बंद कर। वरी के गोठ जी न्याणी दा मेरी निगाह खणी ॾिठो त ये मोटरसाइकिल ते कोन वेंदव ऐं बोलस घुराणी पवंदव ऐं ख़र्च वधी वेंदव बिना ब्रेक। हाणे तव्हां असांखे चवंदो त तव्हांजी वॾी महिरबानी जो हिन ॻोठ में आयो, मूं तव्हांजी इज़त बचाई बिना ब्रेक। वरी तव्हां असांखां नालो पुछंदो त तुंहिंजो नालो छा आहे ऐं मां नालो ॾसींदुसि मुंहिंजो नालो आहे खादम टीन डबे वारो बिना ब्रेक ऐं मुंहिंजी भेण जो नालो आहे आमना जेका चूड़ियूं खपाईंदी आहे बिना ब्रेक। तव्हां वरी असांखां पुछंदो त तव्हां किथे रहंदा आहियो, असां इहो चवंदासीं असां यती मयूं, असां प्लेट फार्म। ऐं तव्हां चवंदो त असांजे घर हली रहो, मां अकेलो आहियां, हिक खां टे थी पवंदासीं बिना ब्रेक। मां सही थो चवां, ॼमूं हरू भरू ॼाणी हई बिना ब्रेक। तूं बिल्कुलु सही थो चवीं, मां अकेलो रहंदो आहियां, पर अॼु खां पोइ तव्हां ॿई मूंसां गॾु रहंदव। पर हा, चूड़ियूं खपाइण ऐं टीन डबे वारो कमु बंदि कंदव। बिल्कुलु कोन कंदासीं। असांखे टिन वक़्तनि जी मानी इज़त सां मिले त हरू भरू होका ॾेई मथे जो सूर छो विझंदासीं माण्हुनि खे बिना ब्रेक। जमादार लातवर में बोर्ड लॻो पियो आहे, केरु त आहे? सरदारा बलोच सभिनी खे दिल्ली मानी खाए घुरियो ऐं जाके ते रहियो था बुख मरी विया आहिनि सर, पर बलोच जो पेट ई कोन थो करे। जमादार इन बलोच जो को ई वाई आहे घणी दुखी कोन्हे छा? सरदारा बलोच ईंदो बि अकेलो आहे, वेंदो बि अकेलो आहे। मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजो मिट माइट आहे ई कोन। ॻाल्हि ॿुध, इनखे ॿाहिरि त कढी अचो, ॾिसां त सही आहे भला कहिड़ी आहे।
मुझे भी सब मानी तू अकेलो खायो तो वनी साहब मैं ॾाढा मजबूर आ जिमे को घणी भूख लगदी न देखो भी खावे से पीछे ॾाढा याद से शट अप अरे बस कर साहब एक को समझा छोड़ किथे मेरी तू जाया थी मने जाया जमादार न तू थिंदे जमादार वठी हली सिन के नहीं हली टिक टिकी दे चाड़ी अरे आला छोड़ में दुनिया पर सा हथगढ़ बस साहब थक पयो साहब कुर्सी ते बाबा थक पिया होसी टूटा चार गोली शोर मार मेरी खल शलकू तू नरम शर्म कर देखो भी मजा आए मेको भी मजा आए पीछे ॾाढा याद से तू बेर मुझे जवानन जैसा मार खा ओ मुझी मार खा जाए मुझी न मार मिले तो को खबर पवंदई सूबेदार कारे जी मार खबर न का चार साहब बलोच दा बदन पत्थर ही पत्थर को मार मार थक पसी सोटर सजण जेको असां खां शिकार छॾाए असां सां ज़िद कयो आहे उन जो ज़िद असां तोड़ींदासीं यो ज़िद सजण जे भाउ सोढे बि कयो जंहिंजो अंजाम सजण खे ॾिठल आहे पर बाबा इहो सजण आहे कहिड़ी भला हा चाचा घड़ी खन ला त ईअं लॻो ॼण असांजी वॾे रैप हुन जे हथ में हुजे पुट इहा ग़लती थी वई जो सजण जो साथ सोढे सां गॾु कोन करियोसीं न त इहो वक़्तु कोन अचे हा वक़्तु वरी बि असांजो आहे सजण जो जीअण हराम थींदो उन्हनि जुने टूटा त हींअर पिटाईंदासीं हींअर सुख जो साह न खणंदो या मां कोन थो हणां खेर सां हिन सजण जो साह निकिरंदो न इहो भागेलो दिलेर माछी सजण जे मौत ते भॻो ईंदो उन जो साह कढंदासीं छो त मौत मुंहिंजो मुर्शिद आहे बिल्कुल यही थींदो सलाम साहब बंद घुराई खेल बरोच तुझी जमाना तरह से चने सर काम कराया हां तू आजादी साहब अब आए क्या प्यार करे गई बाहर में वैसा भूख मर वैसा पीछे ॾाढा याद आसे बाबा बलोच तू रेशन जो तो कजी पानी खाई दे चप्पल चट्टी दो रहले खेर सां बाहर तो मूठा होते उते हिता वधीक मजा ईंदी छेला कुकर दोस्ता खाइयो छा छा सरकार नाल तो मेरा पुराना रिश्ता है जो मैं 10 महीने जेल में रहता 2 महीने बाहर 3 साल मेरा तेरा रिश्ता है जो मेरे को कुकर कोफ्ते खिलासी तू मेरा मामा दर्द आ तो मतलब भी रेसे में को जल्दी बुधा तेरा केड़ा कम जे में को भूख लगसी तो मैं ते को भी खावे सा पीछे ॾाढा याद मतलब तो खे मानी खा मानीअ में माण्हू मारे मां कोन आहे यार गुलाम हुसैन तुंहिंजा मूंखे थोरा आहिनि न त अहिड़े मोड़ ते त पंहिंजा ई मुंहुं मोड़े वेंदा आहिनि
यार भी चई थो थोरो उगाई थो यार दिलेर तू तो गुलाम हुसैन का सिर घुर ई गुलाम हुसैन तो ता सिर भी कुर्बान करे छदी यार गुलाम हुसैन सामो ॾिस चाचो सजण पियो अचे न हां भया पियो चाचो सजणी आए भला वे त मां ॾिसी चाहे पर इन सां गॾु अलाए केर आहिनि अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम चाचा साईं ये केर आहे वडेरनि जा सतायल आहिनि पुट तुंहिंजे चाचे हिननि खे पनाह ॾिनी आहे। हाँ हाँ ईअं बि आहे तुंहिंजे चाचे खे केॾीमहिल असां बि पनाह ॾींदा आहियूं बिना ब्रेक मतिलब त केॾीमहिल हीअ जाॻंदो आहे केॾीमहिल मां जाॻंदो आहे इहा बि हिकिड़ी पनाह ॾीन बिना ब्रेक। चाचा खेड़ में त आया आहियो न हा पुट खेर में आया आहियूं बस तुंहिंजी सिक सतायो तॾहिं दिलि में ख्यालु आयो त तोखे ॾिसी अचे। मूंखे बि तव्हांजी ॾाढी सिक लॻी ओ मतिलब इहो त मूंखे मिलण जो ॾाढो तव्हां सां शौक़ु हुयो। चाचे ॿुधायो त तव्हां नंढे हूंदे खां ॾाढा दिलेर हुयो ऐं तव्हांजो नालो बि दिलेर आहे। ठहियो हाणे ब्रेकर वधीक घर आयो त हवाल बि वठंदासीं ऐं ॾींदासीं बि बिना ब्रेक। दिलेर घर तॾहिं ईंदो जॾहिं वॾेरनि मां को हिकु ॿ मारे उन जे रत जा छंडा पंहिंजे सीने ते हणी पोइ ईंदो। ईअं ई थींदो दिलेर पुट ईअं ई थींदो। सिजन कमदार मां तव्हांखे ईअं कोन मारींदुसि पर चीचलाए मारींदुसि ईअं तव्हांजो सवलो साह कोन कढंदुसि। कुहाड़ी थो खणे हथ में कुहाड़ी ठही थी हाँ
ख़बर यंते जुल्म करण सवलो हो न अज जॾहिं तव्हां ते इहा ज़ुल्म जी बाह आई आहे त हाणे सकी थो हाँ नथो सही सकी न ज़ुल्म हाणे पंहिंजे वॾेरे खे ॿुधाइजांइ पंहिंजे वॾेरे खे त उन जे कमंद खे दिलेर माचीअ बाह ॾेई छॾी साड़े खाक करे छॾियो हुनजो कमंद वञे थो बाह ॾियण कमंद खे हा कमदार तोखे ते क्या बदो आहे जैसे मुखे ते दिलेर माछी बथो ये रवियो असांजे कम ते के बाह ॾियण खेर सां दिलेर माछी तो जेको साजो नुक़सान कयो आहे उन जो अज़ाब तोखे ॾियणो पवंदो कीअं तो खाए जे 5 ॾींहं ईअं खाधई न लॻे थो रेतनि खे रिलियूं खपाइणियूं पवंदियूं ख़ैर सां वाह सही वाह ॾाढा मज़ा आ गया तुसां दी मानी त जेल दी मानी को 100 चक्कर भली हाणे तुसां मतलब ॾसो कहिड़ा आहे मौत ॼाणणो आहे दिलेर खे जेका टिजी तो जिंदगी पिने जे मौत में तके मौत मिले मौत खतरनाक मौत छो मौत मुझो मुर्शिद आहे हा बलोच दिलेर खां हाणे रत जूं उल्टियूं अचनि ये रड़ियूं करे आवाज़ निकरेस साबा बलोच ऐसा जो मतलब आ दिलेर वो तक खां हथ के खोलुड़ियूं हड़े माफियूं वठे तो उनखे बख्शना है तो मौत ॾियणो आ खेर सां तुसी सब दिलेर माछी को टिजते वते दिलेर माछी जिन्ने बूते के दसो में
ओए दिलेर माछी दा खून मेरे खाते लिख छोड़ो। दिलेर माछी को टुका टुका भजा भजा एड़ा त कम करे सांस मेरे पैरां दी आवाज बुधसी त भज वेसी जाके कुंड विच लुक वेसी। बेकूर को ए दसो दिलेर माछी मिलसी किथे? जे इहा असांखे ख़बर हुजे हा त दिलेर जहिड़ो हुजे दिलेर खे तूं ई ॻोल्हींदे ऐं तूं ई मारींदेसि। पिछे ॻाल्हि थी लॾ बि ॾेव त लॾाण बि ॾेव तूं साराम नाल को वेठे रहो। दिलेर माछी को गोल सांस में त मां सांस बि में अहिड़ा मौत जे सांस केरु ॻोठ वारा कंहिंदा दिलेर नाला कोन रखे था। असांजे वॾनि जी बेवकूफ़ी असांजा परांद वरी पनोच कनि। डॉक्टर सजण माछी जेका असांजी बेइज्जती कई आहे उन जो प्लान असां पंहिंजो पाण कंदासीं। जे इहा ॻाल्हि आहे त सजण जो साह असां खणंदासीं। डॉक्टर इन थियल प्रोग्राम जी ख़बर तोखे ऐं मूंखे जेकॾहिं कमदार खे ख़बर पई त हू वञी असांजे वॾनि सां ॻाल्हि कंदो छो जो कमदार चमचो आहे। सोटे कमदार खे कल्ह ई कोन पाती। दिलेर वेन हाणे वक़्तु वेहण जो न आहे यार। दुश्मननि जे दर ते लाश लेटाइण जो वक़्तु आयो आहे। दुश्मननि जे दिलनि ते गोलियूं हणण जो। त पोइ मां बि तोखे गॾु हलंदुमि दिलेर। न गुलाम हुसैन मां तोखे पंहिंजे दुश्मनीअ में शरीक न कंदुसि। तूं मुंहिंजो यार आहीं दिलदार आहीं पर मूं पंहिंजो बलांत पाण वठण जो कसम खयो। दोस्त आहीं दिल सां दुआ करे छॾ त दुश्मननि जे दिलनि में सिधियूं गोलियूं हण। मुंहिंजे दिल जी मुराद पूरी थी। तुंहिंजी मुराद पूरी थींदी इहा दोस्त जी दिल जी दुआ थी। त पोइ यारो यारी यारो यारी। बोड़ो हुई छा जो रस्ते खां परे नथो थी। असां तो सायूं परे थी रस्ते खां। रस्ते तां परे पोइ थींदुसि। तॾहिं तव्हांजे दिलनि ते गोलियुनि जा ठप्पा हणंदुसि। तोखे शायदि ख़बर न आहे त असां केरु आहियूं। ख़बर आहे दिलेर खे। तॾहिं त ॾाॾे जो ॾिनल कसम पूरो करण आयो आहियां। अॼु तव्हांजा लाश लेटाए तव्हांजे वॾनि खे तोहफ़े में ॾींदुसि। दिलेर माछी
अज का होशियारी करण कोन ॾींदो माव। जेका बा नंढपिड़ खां वठी मुंहिंजे सीने खे साड़े पई, अज तव्हांजे रत जा झंडा हणी बाह खे थधो कंदुसि। असांखे माफ़ कर, असां बेगुनाह आहियूं। दिलेर, असांखे माफ़ कर, असां बेगुनाह आहियूं। बाबा चनी था हिननि खे बजा बाबा, हिननि खे बजा। केर जोआना मैं ते को दसे सा पहले में को ए दस दिलेर माची नाल तेरी यारी जा मानो कूड़ पे मारेंदे जे तेरी उन नाल यारी ते में को दस ओ केरी कुंड विच लुक बैठा। दिलेर माची मुझी दिल में आ पीछे में तेरी दिल्ली कट छोड़े सा नरा सही दिलेर माची जो जो मैं मजबूर हां दिलेर माची दा खून मेरे हथा जो होसी पीछे डाटा याद आस मां तोखे दिलेर माची के मार खां अगु ही खाई दो साईं। अरे चरिया मैं करा चित्री शित्री वाला केलावा जो तू मैं को खावे सी मां तोखे खड़ी खड़ी मारी दो साईं। अरे मैं केड़ी आलूआ कोई छोरिया जे तू को चा उछला मारे। को पीछे तू जॾहिं भी जमीन ते हलसी
तेरी डंक विचों डक डक दी आवाज काना से दारा दारा दी आवाज आसे पिछे डाठा याद आसे चाचा दिलेर पुत्र तू हिते समझी वयुसि दुश्मन जे दर ते मातम हूंदो हाँ चाचा दुश्मनन जा लाश लेटाए उन्हनि जे रत जा छंडा सीने ते हणी दिलेर पंहिंजे दर ते आयो आहे हाँ झूमर घुर्जे बिना ब्रेक गाल घुर्जे बिना ब्रेक नचण घुर्जे बिना ब्रेक अज खटी आयो खेर सा यार दिलेर बिना ब्रेक झुमड़ी नचण सां को कम कोन हलंदो अॼु तमां गुसरी पचाई आहे खणी थी अचां बिना ब्रेक चाचा ये वक्त वेहण जो न आहे मूंखे हलण घुरिजे हाँ पुत्र तू सही तो चई वरी वक्त मिलियो त चाचा मिलंदासीं हलो हवाई बिना ब्रेक इहो चाचा चाचा इहो दिलेर दिलेर किॾां वियो यार दिलेर त विया पंहिंजे कम सां हाणे इहो पुसरी मूंखे ॾे तूं मामा त मिठो कर बिना ब्रेक ही वठ हण पेट में पेटू बात तो में मिठो कर बिना ब्रेक हाँ छो न अज त बात मिठो कबो छो त असांजे दिलेर दुश्मन जे दिल ते धक आया आहिनि इन खुशी में अज मां बात मिठो जरूर कंदुसि बिना ब्रेक
अॼुकल्ह मिली नथो वॾो माण्हू थी वियो आहे अॼुकल्ह मिली नथो वॾो माण्हू थी वियो आहे अस्सलाम वालेकुम कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहे मुंहिंजा साईं अॼुकल्ह मिली नथो वॾो माण्हू थी वियो आहे 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 अस्सलाम वालेकुम कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहे मुंहिंजा साईं अॼुकल्ह मिली नथो वॾो माण्हू थी वियो आहे अॼुकल्ह मिली नथो वॾो माण्हू थी वियो आहे दिलेर तू ही ता निकरी वन हलियो वने ता ना अमना जॾहिं तूं मूंखे छॾे नथी वञी त मां तोखे अकेलो छॾे कीअं वेंदुसि
छा थी करी तोखे पुलिस खां बचाइण जो इहो ई तरीक़ो आहे। तो छा करे छॾियो? निकरी वञ हितां, निकरी वञ। ना ना मां तोखे ईअं कीअं छॾे वञा? मां चाहिं थी हलियो वञ। दलेर माछी मुझे गोलीअ सां ज़ख़्मी थियो। पाण हिन रत पोयां हलंदासीं। हाँ मां, करन गिरफ्तार। तो पुलिस के धोखे में रखी दिल रखे भॼायो आहे। छा कयां, दिल जे हथां मजबूर आहियां। दिल जो ॾेई वेठी आहियां दिलेर खे। बकवास बंद कर। दिलेर किॾां भॼी किॾां वञंदो? अचो मूंसां। चले सरकार मां हेठि आहियां। मुंहिंजो तजुर्बो आहे बुख हड़ताल कराइण सां कहिड़ो असर पवंदो आहे ऐं जलसा जुलूस छो कढबा आहिनि। सरदार खान तुंहिंजी मर्ज़ी आहे त मां पुटनि खे दफ़नाइण खां अॻु में पंहिंजा लाख रोडनि ते रखी जलसा ऐं जुलूस करायां? एतिरो कमज़ोर न आहियां। मां दुश्मन सां सिधो विड़ी सघां थो। इहा ई त तो में खामी आहे सरकार। अॼुकल्ह हर ॻाल्हि सियासत सां पई निकिरे। जेकॾहिं मुंहिंजो चवणु कंदे दुश्मन खे घर ते मारियो वेंदो। असांखे की सदा खां सियासत खे आज़माए। हा चले सरकार के सरकार सही थो चवे। असांखे सरदार खान जी सियासत ते हलणो आहे जीअं नाग मरे ऐं लख बि बचे। जेकॾहिं सरदार खान सभिनी जी आवाज़ आहे त ॿुधाए ॿुधाए त असांखे छा करणु घुरिजे? मुंहिंजे दिमाग़ में जेका सियासत जी सुई हली रही आहे उन में सभ खां पहिरीं तारा बलोच जो सिर जट ऐं माल नीदाम। मुर्शिद तुझे दर ते दिलेर जी वॾी ज़िंदगी जी दुआ घुरण आई आहियां। मुर्शिद में दिलेर माची को बोल बोल थक पियो। मुर्शिद में तेरा मुरीद मैं को मेरा दुश्मन दिलेर माची मिला। मैं तेको भला पढ़ ॾिसां। मुर्शिद तू अल्लाह जो प्यारो आई। सखी तू दिलेर जी सिर के सलामत रख जाए। मुर्शिद में तेरे दर ते मेरे दुश्मन दिलेर माची दे मिलण दी दुआ मंगण आई। मुर्शिद मेरी दुआ कबूल कर छोड़। मैं दुश्मन को खत्म कर छोड़ियो। पीछे में डूटरा चार देगा बिलास है। मुर्शिद तू दिलेर जे दुश्मनन के दिलन में रहम पैदा कर
हू दुश्मनी छॾे ठाह ताणी पहुचनि। मां दिलेर सां गॾिजी अची दरगाह ते पड़ विझंदसि। ए केरन जो तू मेरे हथियार नाल फेर कर पे भजाईंदी पई। मूंखे ख़बर न आहे त ही केरु हुया, पर इहा ख़बर आहे त तोखे मारण आया हुआ। पक ए दिलेर माछी दे माण्हू बुज़दिल आप साम्हूं कोन्हे पिया आंदा, माण्हा को पिया मोकिलिन। पक ओंको ख़बर पहुच गई होसी त मैं उनते मौत दा ज़िम्मा चाहता है। अदा कहिड़ियुनि सोचनि में पइजी वियो आहीं? तुंहिंजी कंहिंसां दुश्मनी आहे छा? हे हिकिड़ा प्यारा दुश्मन मुर्शिद को दुआ मंगण आयाम तो मुझको मिल वञ। मुर्शिद को आख्याम दुश्मन में ओ में भेण दे छो। भेण तेरा नाला के? अदा मुंहिंजो नालो आमना आहे। वाह मुर्शिद वाह, मैं तेको दुश्मन मंगिया, ते में को भेण दे छोड़ी। मैं को सुभाणे ताईं दुश्मन मिल वञे हल्ला पड़ वेसाए, न त नाराज़ थी वेसाए, कवड़जी वेसाए। तव्हांजे निवड़ियल कंधनि मां सम्झी वियुसि त तव्हां नाकाम थी मोटी आया हो। निमक हराम आहियो तव्हां। तव्हांजे पालण खां 4 कुत्ता पालिया हा त बि निमक हलाली थियनि हा। बलोच तव्हां खां बची वियो, हिकिड़ो बलोच अकेलो। हाणे मां वारनि खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि? सरकार बलोच मरी खपी वञे हा, पर बलोच सां गॾु पलटण ही छा जो मारे न सघियो। ख़ैर सां बलोच खे बचाइण वारी छोरी आहे जेका दरगाह ते हुन सां गॾु हुई। छोरीअ खे बलोच सां गॾु सिधी गोली हणी अचो हा। पोइ मञा हा त मुड़ुस माण्हू आयो। हाणे पंहिंजो शिकिलियो गुम कयो जीअं बलोच तव्हांखे हिते न ॾिसे। बलोच खे मारणु ज़रूरी आहे छा? बलोच ज़िंदा हूंदो त असांखे छा थींदो? ख़ैर सां बलोच ज़िंदा हूंदो त ठाहला राज़ी कोन थींदो, छा करे असांखे सियासत करणु कोन ॾींदो। बोतार मूंखे हींअर ॻाल्हि सम्झ में आई आहे त सरदार खान जी सियासी सोच वाह जी आहे। ठाह करे चाह सां चीरींदो दिलेर माछीअ दिलि खे। ख़ैर सां सोना साईं कहाँ जा रहे हो? ते नाल मिलण कोन आया, मैं दुश्मन को गोलेंदा होता मता होते डराग बुधण आवे। छोड़ दुश्मन को सोना साईं, बैठ के प्यार की बातें करें। वणदी तमे कुड़ा ढी पई, सफाई टिदी रानी लगी पई।